नमस्कार, जय झूलेलाल। स्वागत है तव्हां सभिनी जो असांजे सुहिणे प्रोग्राम गुलदस्ते में। उम्मीद तो कयां कि असांजा सब प्रोग्राम तव्हांखे पसंद ईंदा हूंदा। दूरदर्शन मध्य प्रदेश जो पूरो प्रयास है कि हर दफ़े कहिड़ी नई शख्सियत तव्हांजे साम्हूं खणी अचे जे सिंधी ऐं सिंधियत लाइ कमु कयो हुजे। सरकारूं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि असां सां गॾु असांजे हिन सुहिणे सेगमेंट गुलदस्ते जी शख्सियत सेगमेंट में असां सां गॾु आहिनि श्री नरेश गिदवाणी साहब, मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जा डायरेक्टर। तव्हां असांजा अॼु जा महिमान आहियो, तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन सुहिणे प्रोग्राम में। महिरबानी। नरेश गिदवाणी साहब हिकिड़ा गायक के रूप में राष्ट्रीय स्तर ते ख्याति प्राप्त कई ऐं तव्हांखे ओचितो मध्य प्रदेश सरकार रातों रात मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जो डायरेक्टर ठाहे छॾियो, जंहिंजो हिकिड़ो सुहिणो बजट आहे ऐं सुहिणो कमु करे रही आहे। त इन खां पहिरीं शख्सियत इंटरव्यू असांजो शुरू थिए, उहा ओॾीमहिल जेॾीमहिल तव्हांखे फ़ोन आयो हूंदो, का चिठी आई हूंदी, ओॾीमहिल तव्हांजे मन में कहिड़ा भाव आया, पहिरीं तव्हां दर्शकनि खे ज़रूरु ॿुधाईंदा। जेॾीमहिल मूंखे मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकाडमी डायरेक्टर रूप में फ़ोन आयो कि भाई तव्हां पंहिंजो ऑर्डर वठी वञो, त मां जंहिंमहिल ऑर्डर वठणु वियुसि त ओॾीमहिल पंहिंजी मदर खे, पंहिंजी मिसिस खे ॿुधायो त भाई मूंखे अकाडमी जो डायरेक्टर ठाहियो आहे, पर एक्चुअली मुंहिंजे ख़्वाब में बि कान हो कि मां ठहंदुसि। प्रयास में हुउसि ज़रूरु, छो त मां बि सोचींदुसि भाई मां बि पंहिंजी सिंधी भाषा ॿोलीअ जी सेवा कयां, छो त मां पंहिंजे जीवन में इन 30 साल पंहिंजे हिन फील्ड जे अंदरि पंहिंजे भाषा ऐं ॿोलीअ जे लाइ हिंदुस्तान जे घणनि शहरनि में हज़ारनि कार्यक्रमनि में मां पंहिंजो प्रोग्राम ॾिना आहिनि। ऐं एक्चुअली मुंहिंजी पहचान एज़ ए सिंगर ऐं म्यूज़िक डायरेक्शन जे रूप में आहे, त पर मां सोचियुमि तॾहिं बि सिंधी भाषा ऐं ॿोलीअ ते मुंहिंजी पकड़ आहे, त अगरि मूंखे मौक़ो मिलंदो त मां पंहिंजी भाषा ऐं ॿोलीअ लाइ सुठो कमु कंदुसि। पूरे राष्ट्र में ॾाढियूं सारियूं अकेडमी आहिनि, ॾाढा सारा डायरेक्टर्स आहिनि ऐं सुठो कमु करे रहिया आहिनि सभिनि पासे। सभिनी जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो विज़न आहे। कॾहिं बि को डायरेक्टर 2 साल 3 साल जो टर्म थींदो आहे, ईंदो आहे, मटिजंदो आहे, त उहो पंहिंजो विज़न खणी ईंदो आहे। त हिकु त मध्य प्रदेश तव्हांखे डायरेक्टर पद जेॾीमहिल ॾिनो हूंदो अकेडमी सरकार जो जेको पद तव्हांखे मिलियो, ओॾीमहिल तव्हांखे हिकिड़ी गाइडलाइन मिली हूंदी, पर हुन में नरेश गिदवाणी साहब जो छा विज़न आहे, इहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे, छो त उहो ई वॾो क्लेवर आहे ॻाल्हियुनि खे अॻियां वधाइण जो। मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकाडमी में डायरेक्टर रूप में इन खां पहिरियों बि जेके असांजा डायरेक्टर उन्हनि बि सुठो कमु कयो आहे। हर कंहिंजी कमु करण जी पंहिंजी पंहिंजी शफ़ा आहे, कहिड़े नमूने कमु करे थो। पर मां पंहिंजो जेको विज़न आहे, मुंहिंजो ख़ासि करे इहो विज़न आहे कि पंहिंजो मध्य प्रदेश लेवल ते पंहिंजी भाषा ऐं ॿोलीअ खे इन रूप में वधाइणो। घर घर में इहा ॿारनि जी जेकी असांजी अॼोकी तारीख़ में ॿोलीअ जी स्थिति उहा कान्हे, जेकी नई टही आहे, नई टही छा आहे, भाषा खे ॿोलीअ खे ॻाल्हाइण मां हिचके थी या परे थी भॼे। मुंहिंजो उन ते ख़ासि करे फोकस आहे। ऐं नवां नवां आर्टिस्ट, नवां नवां भाषा ऐं ॿोलीअ जे कमु करण वारा माण्हू ऐं जेके पुराणा बि आहिनि, जेके लूप लाइन में आहिनि, जिन खे अञा ताईं काई बि जानकारी कान्हे, या उन्हनि खे किर प्रकार जो मौक़ो न मिलियो आहे, या त उहे गुम थी विया आहिनि, उन्हनि पुराणनि मां बि उन्हनि खे खणी अचण में ऐं नवनि आर्टिस्टनि खे पैदा करे उन कार्यक्रम में मां हिसो ठाहियां, ताकि घणनि ई रूप, छो त भाषा सिर्फ़ु ॿोली सिर्फ़ु आर्टिस्टनि लाइ कान्हे, इन जे अलावा घणेई प्रकार जा जेके मूंखे लॻे थो असां तव्हां खां पहिरीं घणेई इंटरव्यू कया आहिनि, दर्शकनि ॾाढा इंटरव्यू ॾिठा आहिनि, ऐं लॻभॻि जेके असांजी शख़्सियत ईंदियूं आहिनि सिंधी भाषा ते, ऐं असां जेके बि इंटरव्यू कंदा आहियूं सभु पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि रखंदा आहिनि, ऐं इहो ई सभिनि जे मन में हूंदो आहे कि नई पीढ़ी अॻियां अचे, छो त उन्हनि वटि को पद कोन्हे, उन्हनि वटि को विज़न, चइणो मतिलबु सरकार उन्हनि खे फंड कोन थी ॾिए। मां सिंधी भाषा में तव्हां सां ॻाल्हायां, तव्हां अॼु लॻभॻि 60 ॾींहं पूरा कया आहिनि, 60-70 ॾींहं जेके तव्हांजा निकिता आहिनि हिन एज़ अ डायरेक्टर। तव्हां अहिड़ो छा हींअर नओं कयो आहे कि नवां जुड़नि, छो त इहो चवणु आसान आहे कि नवां ॿार अॻियां अचनि, नई पीढ़ी अॻियां अचे, साहित्य सां जुड़े, संस्कृति सां जुड़े, भाषा पढ़े, इहो चवणु सवलो आहे। मूंखे लॻंदो आहे को वॾे पद जो अधिकारी असांजे साम्हूं हूंदो आहे, जिते असां अॻवान जंहिंखे ठाहींदा आहियूं उहे चवंदा आहिनि, पर उन जो एग्ज़ीक्यूशन मूंखे लॻे थो टफ बि आहे, ऐं अञा करण में अञा किथे कमी रहिजी वई आहे, छो त तव्हां अहिड़े पद ते सुशोभित आहियो। मूंखे लॻे थो तव्हां हींअर 60-70 ॾींहंनि में अहिड़ो कहिड़ो स्टेप खयो आहे, छो त मध्य प्रदेश जे कलाकारनि खे, साहित्यकारनि खे, बुज़ुर्गनि खे, वॾनि खे, नंढनि खे, सभिनि खे इहा जानकारी हुजणु खपे कि मध्य प्रदेश अकेडमी कंहिं नमूने नवनि ॿारनि खे जोड़ण जो कमु करे रही आहे। 60 ऐं 70 ॾींहंनि जे कार्यकाल में मां चङा कार्यक्रम कया आहिनि, जंहिंमें बुरहानपुर में फिल्म शो कयो, सतना में नाट्य समारोह कयो, ग्वालियर जे हिकिड़े वॾे प्रांगण माधवराव सिंधिया जो वॾो जेको एशिया जे वॾे व्यापारिक मेलो लहंदो आहे, उन में पहिरियों दफ़ो अकाडमीअ पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई आहे, जंहिंमें सिंधी समाज जी ॾाढी भीड़ आहे, ॾाढी तादाद में माण्हू उते कार्यक्रम ॾिसण आया। त इहा हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि घटि में घटि हेॾे वॾे माधवराव सिंधिया जे हिन हेॾी शख़्सियत में व्यापार मेले में सिंधी अकाडमी पहिरियों दफ़ो पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई आहे, ताकि इन सां इहो मैसेज वियो
कि भई असां वटि छा थींदो आहे कि भाषा ॿोली खे वधाइण जा पैरामीटर अलॻि अलॻि थींदा आहिनि। नंढा ॿार आहिनि, सिंधी ॻाल्हाइनि, सिंधी ॿोलनि, उन जा वर्कशॉप जेके असांजा छुटियुनि जे ॿारनि जी जंहिंमहिल छुटियूं थींदियूं आहिनि ग्रीष्मकालीन में लॻाईंदा आहियूं, उनजी तयारी हले वेठी। ऐं उन खां पोइ नाट्य समारोह थींदा आहिनि, फिल्म शो थींदा आहिनि, ऐं इन खां अलावा कवि सम्मेलन थींदा आहिनि। मां कवि सम्मेलन बि हाणे करायो विदिशा में। त इन तरह जा अलॻि अलॻि सांस्कृतिक कार्यक्रम जे माध्यम सां हींअर नई टही आहे, उन्हनि जो फिल्म जे मथां ॾाढो रुझान आहे। मां इन विच में शासन खां कुझु ॻाल्हियूं रखियूं आहिनि जंहिंजे थी सघे थो कुझु टाइम में उहे पूरी मुझे, छो त नई समाज नई टही जेकी अचे थी उनखे नई शयूं खपनि। इन करे जोड़ण जो भाषा खे बचाइण हा अलॻि अलॻि पंहिंजी सोच थी सघे थी। तव्हांजे लाइ छा टे ॻाल्हियूं इंपॉर्टेंट आहिनि, दर्शकनि खे ज़रूरु ॿुधायो कि ही टे ॻाल्हियूं आहिनि, अगरि हिननि खे असां इम्प्लीमेंट कयूं था। तव्हांखे सिंधी लिखणु ईंदी आहे? इहो प्रश्न आहे मुंहिंजो। बिल्कुलु सिंधी लिखणु ईंदी आहे, पढ़णु ईंदी आहे, ॻाल्हाइणु ईंदी आहे। हिकु इहा ॿी लड़ाई भली रही आहे कि असां अरबी सिंधी लिखूं कि देवनागरी सिंधी लिखूं। तव्हांजो हिन जे प्रति छा रुझान ऐं विज़न छा आहे कि भाषा खे कंहिं नमूने कहिड़ी पुछ पकड़े भाषा जे पासे हलूं? इहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे। ॾिसो, सिंधी जेकी लैंग्वेज आहे, अरबी माण्हू लिखंदा आहिनि ऐं देवनागरी बि लिखंदा आहिनि। अरबी भाषा असांजी सिंध मां जंहिंमहिल हिते आई त असांजा वॾा जेके हुआ उहे पाण सां गॾु खणी आया। लेकिन धीरे 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 स्कूलनि में बि मां सिंधी पढ़ी आहे, 5-6 दर्जे ताईं सिंधी पढ़ी आहे। हींअर मूंखे सिंधी पूरी अरबी बि लिखणु ईंदी आहे ऐं देवनागरी बि लिखणु ईंदी आहे। इहा मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी आहे कि इन खां पहिरियों बि जेके डायरेक्टर आहे शायदि उन्हनि बि एॾो प्रयास कयो, पर मां इन प्रयास में आहियां कि कहिड़े न कहिड़े रूप में नई टही, भली अगरि उहे अरबी सिंधी नथा सिखी सघनि त घटि में घटि देवनागरी सिखनि, ताकी मां चवंदो आहियां घर घर में अगरि केरु ॿारु नथो हिंदी ॻाल्हाए त तव्हां हुन सां सिंधी ॻाल्हायो, ताकी हुनजे दिमाग़ ऐं ज़हन में वञे कि भई हा, सिंधी भाषा जो धीरे धीरे विकास थींदो। इन ॾे नंढे स्तर ते न, चङे लेवल ते इन खे असांखे महिनत करणी आहे। ऐं मां अकेलो डायरेक्टर थी करे मां एतिरी महिनत पंहिंजो प्रयास आहे, लेकिन मुंहिंजो मध्य प्रदेश में चङनि ई माण्हुनि सां इन विषय ते ॻाल्हाइणु हले वेठो। त स्थिति छा आहे, घणनि जॻहियुनि ते त वीचारा मास्तर ई कान्हनि पढ़ाइण वारा। ॿार अगरि इकट्ठा कयूं बि था त किथे किथे मास्तर ई कान था मिलनि। पोइ उनजी व्यवस्था करण में कुझु तकलीफ़ूं आहिनि, पर असां चाहियूं था त कहिड़े न कहिड़े रूप में पोइ के सामाजिक संस्थाऊं हुजनि, उतां जूं पंचायत हुजनि, छो त उन्हनि वटि सॼे सिंधी समाज जो मटेरियल आहे। दोस्तों, असांजो हर प्रोग्राम ख़ासि आहे हूअं त, पर अॼु तव्हांजे लाइ ख़ुशनसीबी जी ॻाल्हि ऐं असांजे लाइ अॼु जेकी शख़्सियत हिते वेठा आहिनि, ॾाढा सारा कलाकार हीअं ॾिसी रहिया हूंदा इहो इंटरव्यू, ॾाढा साहित्यकार ॾिसी रहिया हूंदा, ॾाढा नवां ॿार ॾिसी रहिया हूंदा जेके तव्हां जिन खे पुराणा कलाकार था चओ, माना जेके वॾा अनुभवी कलाकार आहिनि। घणी दफ़ा संपर्क घटि थींदो आहे। हीअ जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, इहे तव्हां सां कीअं संपर्क कनि? छो त ॾाढनि जे मन में त आहे करिणो आहे, तव्हांजे मन में बि आहे कराइणो आहे, पर इहो जेको संपर्क टुटी पियो आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया एक्टिव आहे, वेबसाइट एक्टिव आहे, व्हाट्सअप एक्टिव आहे, त माण्हू जेको मध्य प्रदेश, छो त सिर्फ़ु भोपाल ताईं सीमित कोन्हे, मध्य प्रदेश इंदौर कोन्हे, मध्य प्रदेश जबलपुर कोन्हे, मध्य प्रदेश आहे रीवा, सतना, हिनौती, जेके अंदरि ताईं इंटीरियर में वञी करे ॻाल्हियूं करणु। मध्य प्रदेश आहे इटारसी, होशंगाबाद पासे निकिरी वञनि, त हेॾो भौगोलिक एॾो वॾो मध्य प्रदेश आहे असांजो। इन विच में हू जेको पुठियां पुठियां बीठल सिंधी आहे, जेको पंहिंजे पाण खे कलाकार थो सॾाए, जेको कवि आहे, जेको नाटककार आहे, उहो तव्हां सां कीअं संपर्क करे? छो त तव्हां त राजधानी में वेठा आहियो, थी सघे थो सराउंडिंग 50-60 किलोमीटर जा माण्हू तव्हां खां पर्सनली मिलंदा हूंदा, तव्हांजो फ़ोन नंबर हुन वटि हूंदो। ॾाढी अहिड़ी वॾी जनात आहे अञा ताईं जिन खे तव्हांजो नंबर ई कोन हूंदो, तव्हां खां कीअं संपर्क करे? त ज़रूरु दर्शकनि खे तव्हां ॿुधाईंदा कि तव्हां सां संपर्क करण जो सही रस्तो कहिड़ो आहे, जंहिंसां व्यक्तिगत रूप सां पंहिंजी ॻाल्हि तव्हां ताईं रखे सघनि। ॾिसो, छा आहे, मध्य प्रदेश में 4 या 5 वॾा शहर आहिनि, भोपाल, इंदौर, ग्वालियर, जबलपुर, ऐं हिकु शहर ॿियो आहे। लेकिन एक्चुअली छा आहे, मुंहिंजी जेकी पहुच चाहियां थो, हाणे जीअं मां चाहियां भई इटारसी में कार्यक्रम थिए, नंढा नंढा नरसिंहपुर में कार्यक्रम थिए, सुहिणीअ में कार्यक्रम थिए, नागौद में कार्यक्रम थिए, मैयर में कार्यक्रम थिए, उते मुंहिंजा संपर्क आहिनि। जिते जिते 1000-1000, 2000, 3000, 4000 पॉपुलेशन आहे, बुरहानपुर आहे, उते तव्हां सम्झो त जिते घटि पॉपुलेशन आहे उते असां वटि एॾी भीड़ कार्यक्रम ईंदी आहे कि उनखे जे फिल्म जो शो करायूं था त उनखे 3 कंटिन्यूअस शो कराइणा था पवनि। हाणे मुंहिंजो उज्जैन में कार्यक्रम आहे, इंदौर, भोपाल, जबलपुर त असांजा कार्यक्रम निरंतर हमेशह हर अकाडमियूं कराईंदियूं आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो प्रश्न आहे, तव्हां पंहिंजे शब्दनि में, थी सघे थो मुंहिंजो प्रश्न ग़लति हुजे इहो, तव्हां जेॾी महिल ॻाल्हायो था तव्हां चओ था माण्हू आया, भीड़ आई, ॾाढा माण्हू आहे। असां पंहिंजी सफलता सिर्फ़ु छा माण्हुनि खे गॾु करण ताईं, वॾा प्रोग्राम करण ताईं सीमित कई आहे कि इन दिलनि में लहण जो कमु असां चालू कयो आहे? ॾाढो हिकिड़ो बारीक अंतर आहे ॿिन्हिनि शयुनि में। एज़ अ इंटरव्यूअर मां इहो प्रश्न मूंखे हक़ आहे कि मां तव्हां सां कयां कि माण्हुनि खे गॾु करणु सफलता आहे कि माण्हुनि खे
जेके आख़िरी में वेठा आहिनि उन्हनि खे अॻियां पंक्ति में विहारण सफलता आहे, तव्हांजे लाइ सफलता छा आहे एज़ अ डायरेक्टर? ॾिसो छा आहे, मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकाडमीअ जो कमु आहे कि भाषा ॿोलीअ खे ऐं संस्कृति खे वधाइण जो, कला खे वधाइण जो, ऐं उन जी तादाद जेतिरे मां जेतिरा वधीक ॾिसंदी त आख़िर उन जो असरु उन ते पवंदो त सही न। जी नई टही आहे, जी नई टही ॾिसो अॼु जीअं अलॻि अलॻि तरह जा कार्यक्रम आहिनि। जी अॼु कवि सम्मेलन आहे, जी कवि सम्मेलन नई टही नथी अचे, उन में साहित्यकार था अचनि ऐं वॾी उमिरि दराज माण्हू था अचनि। पर हाणे जेको फिल्म जो दौरु चालू थियो आहे, फिल्म जो, जी छो त मीडिया जो वॾो वरसर आहे, त उन में नई टही बि अचे थी। उन नई टही फिल्म जे माध्यम सां सोचे थी भाई मां बि सिंधी ॻाल्हायां। पर मुंहिंजो इहो चवणु अची त विया, मां बि हिंदुस्तान में सभिनि पासे प्रोग्राम करणु वेंदो आहियां, अची त वेंदा आहिनि माण्हू, फॉलोअप जंहिंखे चइजे न, उन खां पोइ असां उन पब्लिक खे जेके गॾु कयोसीं, जेके नवां ॿार आया, प्लान बी छा आहे, माना उन खां पोइ असां छा था करणु चाहियूं? पब्लिक अची वई, पब्लिक इंजॉय करे छॾियो। मां इहो प्रश्न तव्हां सां बि थो कयां, जेके ॿिया असांजा बानीकार आहिनि, जेके राष्ट्रीय स्तर ते सिंधी समाज जी सेवा करे आहिनि, तव्हां सभिनी खे मुंहिंजो प्रणाम आहे। पर मुंहिंजो प्रश्न सिधो सिधो तव्हां सां इहो आहे कि असां हिकु लेवल ते असां सफल थी था वञूं, मां ॾिठो हज़ारे माण्हू रोटी खारायूं था, सभु कुझु कयूं था, लखे ख़र्चु कयूं था, उन खां पोइ असां उन्हनि माण्हुनि खे कहिड़े पासे खणी था वञूं? छा वरी असां उन्हनि जे संपर्क में आहियूं कॾहिं? इहो वॾो प्रश्न आहे। संपर्क में ॾिसो, संपर्क में छा आहे, असां मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकाडमी असांजी वेबसाइट आहे, जी उन सां डायरेक्ट संपर्क करे सघंदा आहिनि। छा वेबसाइट ज़रूर तव्हां दर्शकनि खे ॿुधाईंदा उहो कि www. न अकेडमी सिंधी सिंधी @gmail.com इहा असांजी मेल आईडी आहे, academy@gmail.com। हिन ते तव्हां पूरो पंहिंजो जानकारी वठी सघो था, ॾेई सघो था, पंहिंजी ॻाल्हि पहुचाए ऐं उन में का बि असां ईमेल जे माध्यम सां का बि सूचना ॾियो, असां उनखे ओपन कंदासीं। तव्हां ॾिसो, हिकिड़ो मां डायरेक्टर आहियां ज़रूरु, लेकिन कमु त मूंखे ग्राउंड लेवल ते खपे, उतां जो मूंखे टीम खपे, उतां जा माण्हू खपनि, जेके मां हींअर जीअं मुंहिंजो सागर में कार्यक्रम हो, सतना में कार्यक्रम हो, सतना में कार्यक्रम में गॾोगॾु मां उन्हनि खे इहो बि चवंदो आहियां कि भई तव्हां नंढे लेवल ते, जेके पंचायत लेवल ते असांजा जेके नंढाणा उन्हनि खे सिंधी सेखारण जो कमु तव्हां कयो। अकेडमी सभु भरींदी, मास्टर अवेलेबल कराईंदी, उते रहण जी व्यवस्था छा आहे, कीअं थोरो मिली जुली करे समाज जे कमु कबो न, त शायदि असांजी भाषा ऐं ॿोलीअ ते अकाडमी बि कमु कंदी ऐं असांजी पंचायत मिली करे, चाहे समाज आहे जेके पूरी मध्य प्रदेश में माण्हू फैलियल आहिनि, उनखे मिली करे अगरि नओं विजन ठाहींदासीं त असांजी भाषा मध्य प्रदेश या ऑल इंडिया लेवल ते उनजे अॻियां वधंदी। ॾाढा सारा साहित्यकार, ॾाढा सारा कवि तव्हां वटि ईंदा आहिनि कि असांखे किताब छपाइणी आहे, तव्हां उन्हनि खे कुझु अनुदान बि ॾींदा आहियो। मां पाण अकेडमी सां जुड़ियल आहियां, त मुंहिंजे साम्हूं घणेई अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जेके असांजे साम्हूं तव्हां ताईं पहुचंदा आहिनि, पूरो जेके डायरेक्टर आहे उन्हनि ॾाढी मदद कई। पर घणी दफ़ा इहो लॻंदो आहे कि 100,000 किताबूं छपजी त वयूं, किताब छापाइण मूंखे लॻे थो आसान आहे, सभिनि खां आसान कमु आहे किताब छापाइण। उहे किताबूं जेके अॼु असांजी लाइब्रेरी में या जेके चइजे कि जेके स्टोर रूम जो रूप खणी वठंदियूं आहिनि, पोइ धीरे धीरे डंप थींदियूं वेंदियूं आहिनि। हाणे तव्हां वटि 2 साल आहिनि, जेके औपचारिक 2 साल, जेतिरो मूंखे जानकारी आहे 2-3 साल जो जेको कार्यकाल हूंदो आहे हिकु डायरेक्टर जो, जेके ॾाढियूं सारियूं किताबूं जमा थी वयूं, जेके 100-100, 200, 300 हिकु किताब, उहे अञा ताईं ग्राउंड लेवल ते माण्हुनि ताईं कोन पहुतियूं। किताब अगरि रुगो अलमारीअ में पियल आहे त उहा जेकी शिप आहे उहा समुद्र जे किनारे ते रखण लाइ कोन ठही आहे, जेकी शिप आहे, जेको जहाज आहे, उहो समुद्र में विच में वञणु खपे। तंहिं नमूने किताब छापाइण ऐं किताब माण्हुनि ताईं पहुचाइण, तव्हां वटि हज़ारे किताब अॼु बि अवेलेबल हूंदा, तव्हां वटि छा विज़न आहे कि हाणे मध्य प्रदेश स्तर ते उहे किताबूं तव्हां फ्री में अवेलेबल कराईंदा, कुझु पैसा वठंदा? उहो ज़रूरु दर्शकनि खे ॿुधायो, छो त किताब हिकिड़ो सुठो दोस्त थींदो आहे ऐं सुठनि साहित्यकारनि उहे किताबूं लिखियूं आहिनि। असां वटि किताबूं ईंदियूं आहिनि, पांडुली रूप में बि असां सभु छापाए रखंदा आहियूं, ऐं असां नेशनल लेवल तां, NCPSL तां या ॿिए जेके अकाडमियूं आहिनि उन्हनि जे माध्यम सां बि असां वटि किताब ईंदा आहिनि। त मां छा कंदो आहियां, जेके बि साहित्यकार असांजे टच में आहिनि, जेके सिंधी भाषा ते पकड़ आहे उन्हनि जी, पोइ उन्हनि खे मां उहे किताबूं ॾींदो आहियां, उहे खणी वेंदा आहिनि। ऐं कुझु किताबूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजा प्रोग्राम थींदा आहिनि त उन स्टॉल लॻाईंदा आहियूं, त ताकी असांजूं किताबूं उन्हनि वटि पहुचनि। ऐं ॿियो हींअर मां हिकिड़ो नओं सिस्टम ठाहियो आहे, त जेके बि असांजी पांडुलिपियूं आहिनि, जेके हींअर जीअं असांजी पांडुलिपियूं साहित्यकारनि जूं मां क्लियर करियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे चयो भई सॉफ्ट कॉपी हिकिड़ी ॾियो, ताकी असां सॉफ्ट कॉपी असां पंहिंजी वेबसाइट में लॻाए करे उहा हमेशह उहा संग्रह हुते बिल्कुलु टेक्नोलॉजी जो उपयोग, छो त जेको बि जंहिं माण्हू जी शइ आहे उहा किताब जे माध्यम सां पई आहे, लेकिन 6 महीने 12 महीने उहा भुलिजी वेंदो माण्हू। लेकिन मां चवां थो जेकी सॉफ्ट कॉपी त हूअं ई ठहंदी आहे, हाणे वेबसाइट जो या टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठिजे, उहा सॉफ्ट कॉपी असां वेबसाइट में विझूं ताकी उहा हमेशह लाइ संग्रह हुजे सिंधी खज़ाने जे रूप में, कि केरु किथे बि नेशनल इंटरनेशनल लेवल ते उन वेबसाइट खे खोले करे, उन फोल्डर खे खोले, उन नाले सां उहो किताब ॾिसी सघे। मध्य प्रदेश स्तर ते ॾाढा सारा कलाकार निकिता आहिनि जंहिं राष्ट्रीय स्तर ते नालो रोशन कयो आहे, उहे नाटकनि में आहिनि, उहे
साहित्य में आहिनि, उहे कवि आहिनि, उन्हनि लाइ मध्य प्रदेश अकेडमी हिकु दफ़ो त प्लेटफॉर्म ॾींदी आहे कि हा भई आयो माला पाराई शाला पाराई, तॾहिं हू पंहिंजे स्तर खे अॻियां मध्य प्रदेश खे छॾे राष्ट्रीय स्तर ते कमु कंदा आहिनि। उन खां पोइ अकेडमी ऐं उन्हनि जो जुड़ाव घटि थी वेंदो आहे, के कारण हूंदा। मुंहिंजो इहो प्रश्न आहे कि जेके तव्हांजा सफल कलाकार थी विया, जेके सफल साहित्यकार थी विया, उन्हनि जी हिकिड़ी गेट टुगेदर हुजणु खपे, उन्हनि सां तव्हां सालाना या साप्ताहिक या मासिक या त्रिमासिक कुझु अहिड़ी गेट टुगेदर जंहिंमें ख़र्च न हुजे, को प्रोग्राम न हुजे, छो त जेसि ताईं तव्हां हुननि जो फीडबैक, हुननि जो विज़न पाण ताईं कोन खणी ईंदा त नई पीढ़ी जेकी तयारु थी रही आहे, हिकिड़ो प्लेटफॉर्म प्लेसमेंट सेल जंहिंखे चइबो आहे, इंग्लिश में चवंदा आहिनि कि हीअ हिननि जो प्लेसमेंट सेल आहे, छो त हर कंहिंखे अॻियां वधिणो आहे। जे कलाकार तव्हां तयारु करे रहिया आहियो, उहे अञा अॻियां कीअं वधंदा, इहा प्लानिंग बि तव्हांजी हुजणु खपे। उन्हनि जे लाइ छा कयो, जीअं मां हिकिड़ो उदाहरण थो ॿुधायां। जी ग्वालियर में हिकिड़ो कल्चर कार्यक्रम हो माधवराव सिंधिया प्रांगण में, त हिकिड़ी आर्टिस्ट हुई, जी उनजो नालो दृष्टि हो। जी उहा नई आर्टिस्ट पर ॾाढी सुठी आर्टिस्ट, मूंखे ख़बर पई। जी उनजी शादी नागपुर थी हुई आहे, लेकिन चयो मां तोखे करिणो आहे, छो त तूं ग्वालियर जी आहीं जी ऐं नई आर्टिस्ट आहे, जी त उनखे मां मौक़ो ॾिनो, पर ज़ोरदार आर्टिस्ट हुई। पर उन सां गॾोगॾु मां इंटरनेशनल लेवल आर्टिस्ट खे बि गॾु खणंदो आहियां, ताकी असांजा नवां आर्टिस्ट हुन इंटरनेशनल लेवल ते गॾु कमु करे, ताकी उहे अॻिते वधनि। नरेश गिदवाणी साहब पाण हिकु गायक बि आहिनि, जॾहिं ॿिए कलाकार खे बुक कंदा आहियो, हिकु अंदरां गायक त कोन चवंदो कि यार मां बि त वेठो आहियां, मां बि ॻाए सघां थो, तव्हांजे मन में ईंदो आहे इहो हिकिड़ो, मतिलबु हिकिड़ो प्रश्न मुंहिंजो तव्हांजे मन में घणई दफ़ा ईंदो हूंदो कि मां बि ॻाए सघां थो? हक़ीक़त ॻाल्हि ॿुधायांव, मां डायरेक्टर त ठही वियो आहियां, पर एक्चुअली मां आहियां त आर्टिस्ट। जी जी मां कंपोज़र आहियां, घणी फिल्म तव्हां आर्टिस्ट आहियो, इन करे मां हारमोनियम तव्हां लाइ पहिरीं रखे छॾियो कि हारमोनियम हूंदो, ऐं तव्हांजो आर्टिस्ट छा आहे। दर्शको, केर बि डायरेक्टर ठहंदो आहे त सरकार हुन में ॾिसंदी आहे कि हुन छा कमु कयो आहे। जेके अॼु जा पूर्व डायरेक्टर ठहिया, उन्हनि जो अगरि व्यक्तित्व ॾिसंदासीं त कंहिं नाटक में, कंहिं साहित्य में, कंहिं कवि रूप में वॾा वॾा नाला मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जे डायरेक्टर पद ते सुशोभित थिया, ऐं ईश्वर जी कृपा सां, साईं झूलण जी आसीस सां सभिनि हिक खां हिकु सुठा कमु कया। जॾहिं जंहिंखे मौक़ो मिलंदो उहो सुठो कमु कंदो आहे। मूंखे लॻे थो जेॾी महिल तव्हांजो नालो चिन्हित कयो वेंदो हूंदो त कॾहिं किथे ॾिठो हूंदनि कि हीउ गायक बि आहे। त जेको गायक आहे, जंहिं तव्हांखे डायरेक्टर ठाहे छॾियो, जेको अंदर में कलाकार आहे, उनखे तव्हां कीअं रोकंदा आहियो? छो त हाणे घणई दफ़ा तव्हांखे बैरियर हणणो पवंदो हूंदो कि मां न ॻायां, नवां ॻाइनि, ओॾी महिल कहिड़ी फीलिंग हूंदी आहे? एक्चुअली मुंहिंजे मन में इहा भावना आहे कि नवां आर्टिस्ट त अचनि, पर हाणे मुंहिंजे सिटिंग जो फ़र्क़ु पइजी वियो आहे। मां पहिरियों मंच ते हूंदो हुउसि, हाणे मंच जे हेठि आहियां मां, उन्हनि आर्टिस्टनि खे ॾिसणो एज ए दर्शक जे रूप में। भले मां डायरेक्टर ठही वियो आहियां, लेकिन मुंहिंजे अंदरि कलाकार जेको अॼु बि ज़िंदा आहे, ऐं उनखे मां ज़िंदा रखंदो आहियां। घर में अॼु बि उनजी मां रियाज़ कंदो आहियां, ऐं मुंहिंजो अॼु कंटिन्यूटी, छो त हीअ पद त मुंहिंजे लाइ केसि ताईं आहे, केसि ताईं न आहे, जेसि ताईं आहे कल्ह हुनखे, छो त मूंखां पहिरियों बि आया, हाणे मां खां पोइ बि केरु ईंदा। त मुंहिंजी जेकी हक़ीक़त में जेकी जड़ आहे, मुंहिंजी इहा आर्टिस्ट जे रूप में हीअ, जे म्यूज़िक डायरेक्टर आहियां, जा मुंहिंजा गाना मुंहिंजा हलंदा, म्यूज़िक सिंगर आहियां। हा, मुंहिंजियूं 2 फिल्मूं हाणे रिसेंट आयूं आहिनि, जंहिंमें मां म्यूज़िक डायरेक्शन बि कयो आहे, कंपोज़िशन सभु गाना मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा ॻायल आहिनि। हा, मां सिंधी आहियां, शल यादि रखूं, ऐं इन खां अलावा मुंहिंजा घणेई नाटक जेके मां कया आहिनि, उन्हनि में मुंहिंजो ख़ासि करे टाइटल सॉन्ग या कंपोज़िशन्स, मुंहिंजो ॻाइण जो या म्यूज़िक डायरेक्शन जो कमु। हारमोनियम अची वियो आहे, तव्हां बि आहियो, ऐं दर्शक बि तव्हांखे ॿुधणु चाहिनि था, तव्हांजी अनुमति हुजे त हिननि दर्शकनि खे कुझु तव्हां ॿुधाए छॾंदा त ख़ुशी थींदी। बिल्कुलु, हाणे हीउ मुंहिंजो त कमु ई आहे। हा बिल्कुलु, मां त चाहींदुमि हाणे हिन कम खे शुरू कयूं, ऐं दर्शकनि ताईं तव्हांजो इहो अंदरि जो जेको कलाकार आहे, जंहिं नरेश गिदवाणी खे डायरेक्टर ताईं पहुचाए छॾियो, जेकॾो व्यक्तित्व तयारु कयो, राष्ट्रीय स्तर ते उदाहरण तयारु कयो, सफलता जी जेकी नई मुक़ाम ईश्वर तव्हांखे हीअं ॾिए थो, अञा अॻे खां अग्रह थियो, असां इहा ई दुआ कंदासीं। कुझु गीत, हा मां सिंधी आहियां जो हिकिड़ो टाइटल सॉन्ग जेको तव्हां लिखियो उहो ज़रूरु ॿुधाईंदा त ख़ुशी थींदी। हेमू कालाणी साहब के असो सलाम है, बुधूं था हेमू कालाणी साहब ते लिखियल सुहिणो गीत नरेश गिदवाणी साहब जी आवाज़ में। जागो जवानो देश पुकारे, खून में अड़ियो रवानी, जागो जवानो देश पुकारे, खून में अड़ियो रवानी, मुल्क मता जंहिं जान ॾिनी सा यादि कयो कुर्बानी। मूं कालाणी हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी आ, हेमू कालाणी आ, हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी। इहो गानो ॾाढो मुंहिंजो फेमस थियो आहे। अरे वाह। इन खां अलावा मां ॾाढा सिंधी कलाम
असांजे सिंध जा आहिनि जी जी उहे मां प्रोग्राम में ॾाढा गाईंदा तव्हांखे जेको वणे मां चाहींदुमि हाणे हिकु हिकु तुक 5-7 कलाक कलामनि जी ॿुधायो त असांखे हिकिड़ो सुहिणो कलाम तव्हांखे ॿुधायां थो मां ज़रूरु स्वागत जेको हिन महफ़िल खे हाणे संगीत जी महफ़िल था करे छॾियूं दोस्तो तव्हां मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जे डायरेक्टर खे त ॿुधो हाणे तव्हां ॿुधो नरेश गिदवाणी एज़ अ सिंगर गायक कंहिं नमूने कमु करे रहिया आहिनि तोखे यार ॾिठे ॾाढा ॾींहं थिया तोखे यार ॾिठे ॾाढा ॾींहं थिया मिठा महननि मां फिरी साल थिया तोखे यार ॾिठे ॾाढा ॾींहं थिया हर ॾींहुं मूं लाइ आहे साल सनम अची हे करजे ॾिसी हाल सनम हर ॾींहुं मूं लाइ आहे साल सनम अची हे करजे ॾिसी हाल सनम तूं बि रोई पवी जीअं रुअन था ॿिया तूं बि रोई पवी जीअं रुअन था ॿिया मिठा महननि मां फिरी साल थिया तोखे यार ॾिठे तोखे यार ॾिठे ॾाढो हिकिड़ो सुहिणो गीत तव्हां असांखे ॿुधायो नरेश गिदवाणी साहब हाणे छो त समय जी पंहिंजी पाबंदी आहे ऐं असांजो हीउ इंटरव्यू लॻभॻि पूरो थियण ते आहे हिकिड़ो संदेश जेके दर्शक तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि जेके हींअर हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि ऐं हीउ प्रोग्राम न केवल मध्य प्रदेश पर राष्ट्रीय स्तर ते माण्हू ॾिसंदा आहिनि तव्हां कंहिं नमूने पंहिंजी ॻाल्हि उन्हनि ताईं 1 मिंट में पहुचाईंदा ऐं छा चवणु चाहींदा तव्हां सां कीअं जुड़नि ऐं मां चाहींदुमि हिन सॼे इंटरव्यू में तव्हां पंहिंजो नंबर बि इन करे शेयर कयो अकेडमी जेको ऑफिशियल नंबर तव्हां ज़रूरु ॿुधायो हुननि खे कि हू तव्हांखे फ़ोन करे पंहिंजी ॻाल्हि रखी सघनि ऐं पूरो प्रयास तव्हां बि इहो कयो मुंहिंजो तव्हां सां इहो सुझाव आहे ऐं निवेदन बि आहे कि नवां ॿार अॻियां अचनि इहो प्रयास तव्हांजो बि हुजणु खपे तव्हां इहो संदेश दर्शकनि खे ज़रूरु ॾींदा मुंहिंजो हिकिड़ो ई संदेश आहे ते हीउ वतन मुंहिंजो हिंदुस्तान आहे ॿोली मुंहिंजी माउ आहे वाह वतन मुंहिंजो हिंदुस्तान आहे ॿोली भाषा मुंहिंजी माउ आहे कलाकार खून में मुंहिंजे आर्ट आहे खून में मुंहिंजी आर्ट आहे ऐं कलाकार मुंहिंजी जान आहिनि वाह इहो ई मुंहिंजो संदेश आहे कि नवां नवां जेके जेके तव्हां वटि आइडिया हुजनि उहे मूंखे शेयर कयो मां अकाडमी नंबर खां मां पर्सनल नंबर ज़रूरु दर्शकनि खे नंबर हिकिड़ो ॿुधायो ऑफिशियली जेके तव्हां सां जुड़ी करे ॻाल्हाए सघो मुंहिंजो नंबर आहे 7987950845 दोस्तों ही इन्हनि जो डायरेक्टर साहब जो ऑफिशियल नंबर आहे तव्हां हिन अकेडमी ते फ़ोन करे पंहिंजी ॻाल्हि ज़रूरु रखो असां हीउ प्रोग्राम रुगो इन करे नथा ठाहियूं कि तव्हां सां नरेश गिदवाणी साहब जी चर्चा करे वठूं हुननि छा कयो कीअं कयो हुनजी सफलता असांजो उद्देश्य इन खां वधीक आहे असांजो उद्देश्य इहो आहे कि ही सभु ॻाल्हियूं समप थी करे हिननि ताईं पहुचनि तव्हांजे मन में छा थो हले तव्हां छा था करे सघो ॾिसो पैसो पंहिंजो कमु कंदो ऐं एफर्ट्स पंहिंजो कमु कंदो तव्हांजे मन में कहिड़ा आइडियाज़ आहिनि ज़रूरु हिन नंबर ते ॿुधायो हीउ इंटरव्यू तव्हां इन करे ॾिसो कि नरेश गिदवाणी साहब कंहिं नमूने हिकु कलाकार हिकु गायक ठही करे गायक जे रूप में अॻियां वधिया हींअर मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जे डायरेक्टर खे सुशोभित कयो हिननि जी पंहिंजी जर्नी आहे मां चाहींदुमि आख़िरी में साईं झूलेलाल जो को सुहिणो गीत ॿुधायो त असांजो हीउ असांजो इंटरव्यू कंप्लीट थी वेंदो सुहिणो को गीत झूलेलाल साईं जो या 2 लाइनूं जेके तव्हांखे वणनि मां तव्हांखे हा मां सिंधी आहियां उन में झूलेलाल जो गीत ठाहियो आहे मां उहो तव्हांखे 2 लाइनूं ॿुधायां थो जंहिंजो मां ॾाढो सुठे नमूने ॾाढो फिल्म ॾाढी सुठी आहे हा मां सिंधी आहियां उन में इहा ई मैसेज आहे कि भाई माण्हू सिंधी समाज लाइ भाषा लाइ छा नथो करे दोस्तों इन खां पहिरीं हीउ गीत ॿुधूं मां तव्हां सभिनी सां हींअर ई ऑफिशियली हलो वधा थो वठी छॾियां गीत सां गॾु तव्हांखे छॾे वेंदुमि महिरबानी असां सां जुड़ंदा रहो इहो प्रोग्राम ॾिसंदा रहो असांखे फीडबैक ॾींदा रहो तव्हांखे इहो प्रोग्राम कीअं थो लॻे तव्हांजा लख थोड़ा अचो त ॿुधूं साईं झूलेलाल जो हीउ सुहिणो गीत वरी मिलंदासीं कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु नरेश गिदवाणी साहब जा लख थोड़ा असां सां गॾु जुड़िया झूलेलाल असांजी बेड़ी पार लगा दूर करे अंधियारो जगमग जोत जगा झूलेलाल असांजी बेड़ी पार लगा मेहरबानी लख थोड़ा थैंक यू सो मच